अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर हुलियो साहब। सिकंदर, ख़ैबर पख्तूनख्वा में स्पीकर डिप्टी स्पीकर अनपोद अची विया। असद कैसर थी वियो स्पीकर, इम्तियाज़ कुरैशी डिप्टी स्पीकर थियो। सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी 87 वोट खयां, आगा सिराज दुरानी स्पीकर थी वियो ऐं उन पंहिंजो हलफ़ खयो ऐं हाणे ज़िम्मेदारियूं अदा करे पियो। ॿिए पासे PMLN फंक्शनल लीग यानी कि 10 जमाती इतिहाद जेको ठहियो चूंडुनि में, उन्हनि खे सिर्फ़ु 18 वोट मिलिया आहिनि। MQM पंहिंजा 48 वोट खयां। त ओवरऑल सिंध में जेको हाणे अंग आयो आहे, इलेक्शन्स थियूं, उहे बि रिज़ल्ट्स आयूं। अॼु चूंड थी, चूंड में ख़बर पइजी वई कि केरु केतिरे पाणी में आहे। असुल ॻाल्हि आहे डिप्टी स्पीकर जी चूंड, उन ते जेको हाणे हंगामो थियो असेंबली में, ग़लति नारा छपजी विया। सभु शयूं पंहिंजी जाइ ते। असेंबली सेक्रेटरीट जा बि ग़लती हूंदी उन में, त आगा सिराज दुरानी जो स्पीकर लाइ बि नालो हो बैलेट पेपर में, डिप्टी स्पीकर लाइ बि नालो छपिजी वियो। पर 60 असेंबली जा मेंबर, 60 मेंबर उन्हनि पंहिंजो वोट कास्ट कयो आहे ऐं 60 मेंबरनि मां कंहिंखे इहा ख़बर कोन पई त आगा सिराज दुरानी जो नालो आहे। छा असांजा जेके मेंबर आहिनि उहे उन्हनि खे नालनि जी ख़बर नथी पए? जॾहिं 60 मेंबरनि वोट ॾिनो आहे उनखां पोइ पॉइंट आउट थी आहे ॻाल्हि। अथा बिल्कुलु पहिरियां त KP खां शुरूआत था कयूं। KP में बहितर थियो अमल त अनपोज़ थियो। हालांकि KP में उमेद इहा हुई, बल्कि ख़दशो इहो, ख़दशे खां वधीक उमेद हुई, मतिलबु ॿई ॻाल्हियूं मिक्स पहलियूं त शायदि ईअं न थिए मामिलो। पर मौलाना आख़िर में लचक ॾेखारी, PMLN बि लचक ॾेखारी, जेको PTI खे मैंडेट आहे उनखे ऑनर कयो। सिंध में बि ईअं ऑनर थियणु घुरिजे हा। ज़ाहिर आहे सिंध में MQM खे ऐं जेको 10 पार्टी इतिहाद जंहिंखे तव्हां चयो 18 वोट मिलिया, ऐं इहो सुठी ॻाल्हि, 8 वोट इंक्रीज़ कयूं। 10 पार्टियुनि खे 10 इतिहाद खे 10 वोट मिलणु घुरिजनि हा। पर उन्हनि खे बि थोरो लचक जो मुज़ाहिरो करणु घुरिजे हा। त इहो कुझु जमहूरी रवायतुनि में जॾहिं सिंबॉलिक हूंदो आहे, अदरवाइज़ इलेक्शन में वञणु ऐं भले हिकिड़ो वोट खणिजे उहो तव्हांजो हक़ आहे, पर जेकॾहिं जेस्चर ऐं हिकिड़ी अदा ऐं हिकिड़ो अंदाज़ ॾेखारनि हा त वधीक सुठो हुजे हा। पर हाणे ख़ैर उहो हुननि जी सियासत आहे, हुननि जी पार्टीज़ आहिनि। MQM आहे, 10 पार्टियुनि जो जेको हिसाबु किताबु आहे, ऐं फंक्शनल ऐं बाक़ी माण्हू उन्हनि सभु चयो त पर वञूं था पोलिंग में। आगा साहब त बिल्कुलु इहे वोट एतिरा एक्सपेक्टेड आहे, ईअं ई हो। ऐं ज़ाहिर आहे जंहिं वक़्तु प्रोग्राम नशर थी रहियो हूंदो तंहिं वक़्तु डिप्टी स्पीकर वारो मामिलो बि हल थी चुको हूंदो ऐं क़ाइदे ऐवान तौरु क़ाइम अली शाह जन बि चूंडी चुका हूंदा ऐं कसम तरफ़ मामिलो हूंदो। पर जेको तव्हां ॿी ॻाल्हि कई त जेको डिप्टी स्पीकर शैला रज़ा वारी जेका वोटिंग जो मरहलो आयो, 60 मेंबरनि ताईं मामिलो हलियो वियो ऐं ख़बर कोन पई। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो कयो सिंध जी गवर्नेंस जो छा हाल आहे। सही। ऐं जेको चवनि था त 5 साल परफॉर्मेंस जे बुनियाद ते वोट मिलिया, अगरि इहा परफॉर्मेंस आहे ऐं ब्यूरोक्रेसी अच्छा असेंबली मेंबर जेके आहिनि अता ॾिसो अहिड़नि मौक़नि ते हमेशह जॾहिं तव्हां कंहिं बाय बुक थींदा आहियो न त माण्हू चवंदो आहे मे बि ग़लती हुजे, डायरेक्टली कंहिं मेंबर सां ॻाल्हि ॿोल कोन थी आहे, पर माण्हू ॾिठो हूंदो छा मामिलो आहे, हुन में ग़लतियूं थी हूंदियूं। चलो कुझु चयो हूंदो भला आगा सिराज दुरानी मथां डिप्टी स्पीकर बि हुजे, ख़बर त का कंहिंखे कुझु कोन थी पए की कहिड़ो उहिदो मिलंदो, सो उहो टिक थियो हूंदो। पर हिकु इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा त माना जेके SOPs हूंदियूं आहिनि त भई कल्ह जॾहिं तव्हांजी नॉमिनेशन्स थियूं, कल्ह खां हीअ जेके 10, 12, 15 कलाक आहे उन जे अंदरि जेको फाइनलाइज़ेशन थी, बैलेट पेपर जी छप आई, उनजी रस आई, उनखां पोइ उनजी जेका प्रोसेसिंग आहे ऐं उनखे फाइनलाइज़ करणु, चलो मञियोसीं त आगा साहब स्पीकर थियण जे काफ़ी उन में पैशनेट हूंदो, अॼु ओवरवेलमिंग अंदाज़ हूंदो हुनजो, पर उनजे बावजूदु हुनखे क्रॉस चेक करणु घुरिजे, शायदि हुनखां बि ओवरलुक थी हिन में आगा सिराज दुरानी जो कमी कोन हूंदो न त जीअं फाइनल जेको बैलेट पेपर आहे उनजी अप्रूवल हूंदी स्पीकर निसार खोड़े साहब, उन ॾिनी हूंदी अप्रूवल। पर निसार खोड़े साहब जीअं ई आगा साहब खे कसम खणायो, उनखां पोइ जीअं आगा साहब कुर्सीअ ते वेठा त हुननि पहिरियों जेको हुकुम सादर कयो उहो त डिप्टी स्पीकर जी चूंड जेको SOPs आहिनि। त कॾहिं कॾहिं माण्हू ईअं हिकिड़ो थोरो पाण हिकिड़ो प्रोएक्टिव अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे त उहो पाण क़दम खणंदो आहे, ॾिसंदो आहे। ख़ैर इहो त निसार साहब जे लाइ, पोइ निसार साहब रिस्क्यू अचे कयो आगा साहब खे त जेको हुनजो बिज़नेस रूल्स आहिनि 212 बिल्कुलु उन त तव्हां करे सघो था। ख़ैर इहो इख़्तियार आहे। पर मूंखे जेका इंट्रस्टिंग ॻाल्हि थी लॻे, पहिरियां मूं सम्झो पियो शायदि का साज़िश आहे, किथे ईअं न आहे जो का क्लैंडस्टाइन का गुझी मफ़ाहिम थी वई आहे MQM सां ऐं त कोड़ो टेक्निकल मामिलो क्रिएट कजे जंहिंखां पोइ वरी विनर डिक्लेयर करिजे ऐं जेको मामिलो। पर जंहिं तरीक़े सां आगा साहब रूलिंग ॾिनी उनखां पोइ ज़ाहिर हाणे रीपोल पियो थिए। हाणे हिकिड़ो 2 ख़दशा आहिनि। हिकिड़ो इहो आहे त वरी इन ॻाल्हि ते जेकॾहिं असेंबली मेंबर इतफ़ाक़ न कयो त ॿाहिरां का पिटीशन हली वई ऐं जेको हुननि उते एतिराज़ पियो उथारियो त बाबा कई मेंबर वोट ॾेई हलिया विया,
इहा ॻाल्हि थोरी सम्झण खां मथे बि आहे। ज़ाहिर क़ाइदेवान जी कामिल शाही चूंड थियणी, मेंबर ऑफ कराची जे हदुनि में हूंदा या हिते असेंबली जे इर्द गिर्द हूंदा, मोटी अची सघनि था। को हिकु अधु मेंबर रहिजी बि सघे थो, को बीमारी जे सबबु, को ज़ाती कमकार जे सबबु या को नापसंद पसंदि जे सबबु बि, उहो पंहिंजे जाइ ते मामिलो। पर उन खां पोइ वरी किथे इहो वरी एडवेंचर वरी अदालतुनि में चैलेंज न थिए, अलाह न करे ईअं न थिए, ईअं न थिए, पर गिवन सिचुएशन जे अंदरि इहो हिकिड़ो बेस्ट ऑप्शन हो त रीपोल कजे। छो जो मिसअंडरस्टैंडिंग एॾी, हालांकि तव्हां ॾिठो हीट सऊ जेका आई ऐं नुसरत सर उन्हनि चयो पिए बार बार स्पीकर साहिब खे त बिल्कुलु 60 मेंबर बि थी विया, हीउ मामिलो आहे, हीउ मामिलो आहे, पर ज़ाहिर आहे कीपिंग हाउस इन ऑर्डर मुंहिंजो ख़्यालु इहो बहितर फ़ैसिलो जेको आगा साहिब जे लाइ पहिरियों हिकिड़ो मुश्किल फ़ैसिलो हो स्पीकर थियण खां पोइ, पर हुन कयो। पर इन मां त अंदाज़ो कयो त उते जेके मामलात आहिनि सिंध हुकूमत जी जेका ब्यूरोक्रेसी आहे, हाणे इहो घणे भाङे ब्यूरोक्रेसी रिलेटेड मामिलो आहे ऐं जेको अमलो तव्हांजो आहे, जेको सपोर्ट अमलो आहे, उनजो सिलसिलो आहे ज़्यादा, त उहो कहिड़ी कंडीशन में आहे, कहिड़ो मामिलो आहे, इहो सॼो हाल असांजे बाक़ी सिंधी वर्किंग में न 87 वोट आगा सराज दुरानी खे मिलिया आहिनि। तव्हां छा था सम्झो तहरीक इंसाफ़ जो वोट पीपी तां वियो आहे? हिकिड़ो त अता इहो हाणे सीक्रेट बैलेट हो, पर तहरीक इंसाफ़ तव्हां ॾिठो त बाइकआउट करे हली वई। जीअं इहो मामिलो शुरू थियो 155 मेंबरनि हलफ़ खयो आहे ऐं 155 वोट कास्ट थिया आहिनि जी, त उन मां मतिलबु हाणे उहो चई नथो सघिजे। मुंहिंजो जेको मोस्ट लाइकली इहो आहे त तहरीक इंसाफ़ वोट कयो हूंदो, MQM खे कंदा कोन, 10 पार्टियुनि खे बि न कंदा, छो जो ॻाल्हि बिल्कुलु पीपल्स पार्टी वोट कंदो। 2 मेंबरनि जेको इहो आहे अतीक आउडो जो हस्बैंड आहे हिकिड़ो, हिकिड़ो ॿियो बंदो बि आहे, हिकिड़ी ख़ातून मेंबर हुनजो हलफ़ खयो कोन्हे। हा उहा खयो कोन। ऐं ॿी जेका आहे त पर जंहिं तरह सां उन्हनि उजलत में ऐं उबर ऐप में वरी बाद में वॉकआउट कयो, बल्कि बाइकआउट कयो, उन्हनि इहो चयो त भई इहो मामिलो मुंहिंजो ख़्यालु बाय द एंड ऑफ डे उहो अची विया हूंदा ऐं को मामिलो मैनेज थियो हूंदो। पर बहरहाल इहो विज़िबल हो, वाज़े हो, थोरो पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे, वज़ीर मशीरनि खे बि हाणे आईंदा, चीफ मिनिस्टर खे बि इहो ज़िम्मेदारी हो, थोरो कम खे क्लासीफाई कनि, टीम्स जे अंदरि थोरो प्रोफेशनल स्पिरिट हुजे ऐं वर्क जो डिविजन ऑफ लेबर हुजे। त कीअं हाणे सभु कमु पंहिंजे हथ में हूंदो त ज़ाहिर आहे बाक़ी हू जेके असेंबली मेंबर आहे जेके चूंडिजी आया, उन्हनि जे जेके ख़ुशामनि में पे घुमिया ब्यूरोक्रेट्स, उहो सॼो ॾींहुं मुबारकुनि में मिठाइनि विराइण में पूरा ऐं गुलनि पाराइण में पूरा, उन्हनि खां विसरी वियो त बाक़ी हुनजो असुलु कमु कहिड़ो आहे। अच्छा, कल्ह पाण डिस्कस कयो ऐं इहो ई डिस्कस कयो त MQM ऐं पीपल्स पार्टी मथां ठही वञनि, मथां अपोज़िशन वारा पाण में को मुतफ़िक़ आहे, को उम्मीदवार आणण ते में कामयाबु थी वञनि, पर थियो ईअं ई त MQM बि जो उम्मीदवार बीठो रहियो, 10 जमाती इत्तेहाद बि पंहिंजो उम्मीदवार उहे मैदान में लाथा, पीपल्स पार्टी जा अॻु में ई हुया। त ओवरऑल जेका MQM जो जेको डिसीजन आहे त असां सिंध में बि अपोज़िशन में वेहंदासूं, नेशनल असेंबली में बि अपोज़िशन में वेहंदासूं ऐं उम्मीदवार बि हर उहिदे ते बीहारींदासूं। पार्लियामानी क़ाइदे ऐवान लाइ सैयद सरदार अहमद खे नॉमिनेट उन्हनि करे छॾियो आहे, हितां खां इम्तियाज़ शेख साहिबु जंहिंजो ज़िक्र कल्ह पाण कयो पंहिंजे प्रोग्राम में जी। त ओवरऑल हाणे MQM छा पिया सम्झो किॾां? असां कल्ह जंहिं महिल असीं प्रोग्राम करे रहियासीं उन वक़्तु इहे फ़ैसिला थिया कोन हा। कुझु रिपोर्ट्स आयूं पे त शहबाज़ शरीफ़ लंडन में इलाज लाइ वियो आहे, MQM जो त हाईएस्ट लेवल ते को राब्तो हुन सां थियो, परियां डिस्करेज कयूं, पर ॻाल्हि ॿोल थी। शहबाज़ शरीफ़ चौधरी निसार अॼुकल्ह लॉबी में आहिनि, त जेतिरो थी सघे त आसिफ अली ज़रदारी जे बिल्कुलु हेठां जेके बि आना बचा हुन जेको एसेट्स आहिनि न उहे चोराए वठिजनि, कढी वठिजनि, जीअं हू ज़्यादा पावर प्ले ऐं पावर पॉलिटिक्स में हुन सां ज़्यादा प्ले न करे सघे। सो उन तहत MQM पंहिंजो शौक़ु पूरो रखंदी। ज़ाहिर तव्हां ॾिठो त स्पीकर डिप्टी स्पीकर क़ाइदे ऐवान जे लाइ हुनजी नॉमिनेशन्स अची वियूं। नंबर 1 हाणे वेहंदा अपोज़िशन में, पहिरीं स्टेज में इहो तय थी वियो आहे, हिन वक़्तु नज़र अची रहियो आहे, इहे इंडिकेशन साम्हूं आहिनि त ज़ाहिर सिंध हुकूमत ज्वाइन न पिया कनि। पर इंट्रस्टिंग ॻाल्हि थी आहे, कल्ह उन्हनि चयो आहे त गवर्नर जे बारे में स्पेकुलेशन हुयूं। राति जो राब्ता कमेटी चयो त गवर्नर जेको आहे उहो वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे, जंहिंजे बारे में वफ़ाक़ फ़ैसिलो कंदो। वफ़ाक़ जो फ़ैसिलो त हिन हफ़्ते थी वेंदो, मियां साहिब जॾहिं ईंदा त तव्हां ॾिठो त ममनून हुसैन राति इंकशाफ़ कयो त मां मुशाहिदुल्लाह ख़ान हिकु टियों माण्हू बि सिंध जे गवर्नर जे लाइ सीरियसली कंसिडर पियो मामिलो थिए। त माना MQM जो मामिलो ही MQM कोशिशि करे रही आहे त कंहिं तरह सां हिन सां पैचअप हुजे, इनडायरेक्ट पैचअप हुजे या थोरी हा, त कोई वर्किंग कजे जेको हुननि खे बि क़ाबिले क़बूल हुजे, वर्किंग खे प्लस माइनस कजे। पर MQM जी उहा पॉलिसी उहा पंहिंजे जाइ ते। MQM जेका आहे उनजी जेका बका आहे उहा सॼी ऑक्सीजन जेका आहे उनजी उहा आहे पावर खां हिनखे तव्हां रखंदव न 2-4 हफ़्ता रही सघनि था, 2-4 महीना मुश्किल आहिनि, 2-4 साल तव्हां MQM खे पावर खां रखी वियो ॿार त मीन्स माना MQM जे अंदरि अहिड़ी तोड़फोड़ थींदी जेका तव्हां अॼुकल्ह ॾिसो पिया। हीअ त बिल्कुलु तोड़फोड़ ॿियनि सबबनि जे करे आहे, पर उहो रियल जेन्युइन तोड़फोड़ हूंदी। इन करे MQM में थोरो एडवेंचर कंदी ऐं हिन सां मामिलो बि कंदी। पर ॾेई वठी ज़रदारी साहिब चए थो हीउ जेको सिंध में जेको थी आहे तनक़ीद ऐं ॿियो मामिलो, त MQM जे तरफ़ छो पिया भॼो, छो पिया कंप्रोमाइज़ कयो, छो पिया मुफ़ाहिमत कयो ऐं सो बि सिंध जे कॉस्ट ते, सिंध जे क़ीमत ते न करणु घुरिजे। त हिकिड़ो माहौल ठहंदो परियां, जे माहौल तहत पहिरियों MQM पावर खां ॿाहिरि हूंदी। इन सां 2 फ़ाइदा थींदा।
पीपल्स पार्टी खे। हिकिड़ो इहो जेको अपोज़िशन लीडर जो उहिदो आहे सिंध में उहो ज़ाहिर एमक्यूएम ॾे वेंदो, जीअं केयरटेकर गवर्नमेंट तव्हां ॾिठो फॉर्म कयो। नंबर ॿियो जेको आहे इहो आहे त उहा हिकिड़ी नीड वधंदी, हेॾा सेंटर मां मियां साहब हिनखे कॉर्नर कंदो, प्रॉब्लम कंदो, गवर्नर माइनस कंदा, पोइ हिकिड़ो कराची जे अंदरि बहरान जे अंदरि एॾी हैजानी ऐं शिदत ईंदी जो हिकिड़ो डिमांड ईंदी त बाबा एमक्यूएम खे सिंध जे अंदरि गवर्नमेंट में शामिलु कयो, ऐं उहा पीपल्स पार्टीअ लाइ ज़्यादा सूटेबल पंहिंजनि शर्तनि ते आणींदी, माण्हुनि जे अंदरि सेविंग हूंदी। इहो लॻी ईअं रहियो आहे स्ट्रेटजी जेको हुन केयरटेकर जे अंदरि कई उहा सेम हूंदी। पर फ़िलहालु एमक्यूएम जे अंदरि ख़ुदि रैंक्स में एॾी परेशानी आहे था जो तव्हां हीअ त हिकिड़ी असेंबली पंहिंजे जाइ ते मथी लेवल ते कल्ह फारूक सत्तार यूके गवर्नमेंट खे लेटर लिखियो आहे। हुननि चयो आहे त बिल्कुलु 3 तलवार ते इल्ताफ़ हुसैन का बि ॿोली इस्तेमालु न कई। हुन खां पोइ वरी उनजो जेको रिपीट सभिनी चैनल्स ॾेखारियो उन ॾींहुं वारो ख़िताब त हुन में त इल्ताफ़ हुसैन जी वादे धमकी हुई, धमकी ही उन खां पोइ हुन त उहा कोन जेको बाद में जेको ख़िताब कंदो रहियो राब्ता कमेटी में, जेको राब्ता कमेटी मेंबरनि जी पंहिंजी ह्यूमिलेशन थी। ॻाल्हि इहा न आहे। ऐं जेको बरतानवी हुकूमत खे चयो पिया जेको स्कॉटलैंड जा यार्ड आहे उन्हनि जे अंदरि छा जासूस कोन्हनि के उर्दू न ईंदी आहे छा उन्हनि वटि को एॾो गैजेट्स कोन्हनि के जेके इहे टैप कनि ऐं वायर्स कोन्हनि उन्हनि जे अंदरि जेके उहे महफ़ूज़ करे सघनि, सभु कुझु ख़बर आहे। पर हाणे ज़ाहिर आहे बरतानिया जेको आहे उहो क्लब ऐं पार्टनर करे रही आहे अमेरिका सां। हुननि जा पंहिंजा मफ़ाद आहिनि। हीअ जेको एग्ज़िट थी रही आहे अफ़गानिस्तान मां त कराची हुनजे अंदरि मेन रूट आहे, त ज़ाहिर आहे हू एमक्यूएम सां मामिलो बि एतिरो न बिगाड़ींदा जो हुननि जे लाइ बिल्कुलु हिकिड़ी बिल्कुलु जीअं चइबो आहे न बाहि पाणी वारी कैफियत थी वञे। ज़ाहिर आहे एमक्यूएम हाणे रुगो कराची या पाकिस्तान जो इशू कोन्हे, उहो हिकिड़ो आलमी तौर ते फिनामिन आहे ऐं उनखे कट करण जो हिकिड़ो तरीक़ेकार निकिरी आयो आहे। उहो PTI जे सूरत में PMLN जो एतिरो मामिलो न हो ऐं हाणे उन ते मामिलो शुरू थींदो। हाणे ॾिसते ईंदड़ ॾींहंनि में जीअं मूं तव्हांखे कल्ह अर्ज़ु कयो त इहो आसिफ अली ज़रदारी ते मुनहसर आहे त उहो एमक्यूएम खे पंहिंजे मंतक़ी अंजाम ॾे वञणु ॾियणु थो ॾिए या वरी 5 सालनि वांगुरु रिस्क थो करे। हिन वक़्तु जेके हीअ 3-4 ॾींहं जी प्रोग्रेस थी आहे स्पेशली ऐं जेका इलेक्शन खां पोइ जेकी 15 ॾींहं जी सूरत हाल आहे उन में ज़रदारी साहिबु एमक्यूएम खे मुंहिंजो ख़्यालु आहे त उहा आशीर्वाद ॾियण जे मूड में न आहे जेका 5 साल हुनखे ॾींदो रहियो। न उन क़िस्म जी आशीर्वाद त कोन्हे नी, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी बार बार इहा कोशिशि कंदी रही। सैयद क़ाइम अली शाह, ख़ुर्शीद शाह साहिबु या ॿिया पीपल्स पार्टी अॻवान आहिनि, मखदूम अमीन फ़हीम, उन्हनि सभिनि मीडिया ते अची चयो त असां एमक्यूएम खे हुकूमत में शामिलु थियण जी दावत ॾिनी आहे। उन खां पोइ इहो त सियासी रेट्रिक चइबो आहे न। हाणे सियासी रेट्रिक में त तव्हां चवंदा हिकिड़ो आहियो जेकॾहिं ईअं हुजे ऐं मामला मैच्योर हुजनि त स्पीकर डिप्टी स्पीकर मैच्योरिटी जी ॻाल्हि त कोन्हे, ॻाल्हि आहे त हुननि ऑफर हिकिड़ी कई, ऑफर कंदा रहंदा हा, ऐं ॻाल्हियूं बि हुननि जूं थियूं ऐं ऑफर इहे कंदा रहंदा, हुननि खे ऑफर कंदा रहंदा। एग्रीमेंट मूं तव्हांखे अॻु में अर्ज़ु कयो ऐं तव्हांजी बि मोरालेसी आहे ओपिनियन कल्ह प्रोग्राम जे अंदरि बि त हिन जी पाण में अंडरस्टैंडिंग एॾी गहरी आहे। बिल्कुलु हिननि जो राबितो जेको आहे न उहो बिल्कुलु इंडियन फिल्मुनि में जीअं जय वीरू जा किरदार न हूंदा आहिनि जेके तमामु वॾी मुश्किल हूंदा आहिनि पोइ वरी बाद में मिली वेंदा आहिनि। इहो हिकिड़ो आसिफ अली ज़रदारी इल्ताफ़ हुसैन जो राबितो ज़रूरु रहंदो, उन लेवल ते रहंदो। पार्टी ऐं ॿियो सिंध जे अंदरि ज़रूरत पिया त उर्दू स्पीकिंग सिंधी स्पीकिंग जेका आबादी आहे उन्हनि जी पाण मफ़ाहिमत ऐं यकजहती ऐं थोरी घणी सिलसिलो अहिड़ो जो तनाव असीं ॿई दुनिया अफोर्ड नथा करे सघूं। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु इहो सिंध जे मफ़ाद में आहे त सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ गॾिजी रहनि। पर जिन शर्तनि ते गुज़िरियल 5 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी एमक्यूएम खे गॾु खणी हली, इहे शर्त न हुजनि खपनि। ॾिसो कुदरत जो कमाल ऐं मकाफ़ात अमल ॾिसो 5 साल जेके पहिरियां शर्त हुननि जा हूंदा, मसइला सेंटर में ज़रदारी साहिब खे ब्लैकमेल कंदा त पीपल्स पार्टी पावर में न हुननि मजबूरीअ जे ऐं रोज़ चईं दफ़ा डेड लाइन खां पोइ काफ़ लीग सां ठा कयो। ईअं सिंध जे अंदरि बि उन बुनियाद ते कंदा। हिन दफ़े सिंध ऐं मर्कज़ में तव्हां ॾिसो त एमक्यूएम जी उहा जेका पावर बार्गेन जे अंदरि जेका नंबर गेम हूंदी न उहा हैसियत बिल्कुलु न आहे रही। त एमक्यूएम जे लाइ ख़ुदि वॾो प्रॉब्लम हूंदो। हाणे हू कहिड़े बुनियाद ते पावर बार्गेन कंदा? सेनेट में उन्हनि जूं चंद सीटूं आहिनि, उन बुनियाद ते पावर बार्गेन कोन्हे। हाणे एमक्यूएम डील थींदी क्वालिटी मेरिट जे बुनियाद ते। हाणे दरे ॾिसो अॼु पार्लियामेंट में केॾो शाइस्तगीअ सां बिल्कुलु प्रॉपर प्रोसीजर्स हली रहिया आहे, जेको हिकिड़ो तरीक़ेकार आहे। न त आम तौर ते अहिड़नि मामलनि में एमक्यूएम जेकॾहिं पंगे में हुजे हा पीपल्स पार्टीअ सां ऐं ऐवान खे वरी हिकु दफ़ो ॿीहर लुॾण ऐं धुॾण जे चकर में हुजे हा त अॼु असेंबली में एॾो हंगामो बर्पा कनि जो आगा सराज दौरान ख़बर पए हा त हीउ केॾो कंडनि जो ताज़ा जिंदे वेठो आहे पहिरीं। न पर एमक्यूएम वरी बि मुस्लिम लीग नून लाइ त हिकिड़ो साफ़ कार्नर पैदा करे सघे थी। इन करे सेनेट में जेतिरी बि हुननि जी स्ट्रेंथ आहे मुस्लिम लीग नून खे हुननि जी ज़रूरत पवंदी। हाँ, पर उनजे लाइ त इहे सेनेट जी ते बि काफ़ी असीं वर्किंग कई आहे, ॻाल्हि ॿोल बि थी आहे। सेनेट जे अंदरि ॾिसो हिकिड़ी आहे मुल्क जे अंदरि कानून साज़ी जंहिं लाइ 2/3 मेजॉरिटी घुरिजे। उहा जीअं पीपल्स पार्टीअ में 18-19-20 तरमीम कई। कुझु हिन मुल्क जे अंदरि हिकिड़ो अवाम नास ऐं मीडिया एॾो शऊर आंदो आहे जो जेके मेजर इशूज़ आहिनि आइनी तरमीमूं मामला ॿुधो उनजे अंदरि हिकिड़ी धुर तव्हां ऑफर थी करे न ऐं ॿी नथी करे त उनखे माण्हू बिल्कुलु माफ़ नथा कनि ऐं ॻाल्हि एक्सपोज़ थी वञे।
न न पर जेको रूटीन बिज़नेस आहे बिल्कुलु हाणे अचो था रूटीन बिज़नेस ते रूटीन बिज़नेस जे अंदरि तव्हां ॾिसो ज़रदारी साहिबु साईं ख़ुर्शीद शाह पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस जे अंदरि पीपल्स पार्टी त अंगण ॿुहारिया वाटूं निहारा वारो मामिलो लॻी पियो वेठा इंतज़ारु कनि था इजो आयो माण्हू इजो आयो अञा ताईं एन फ़िलहालु मामिलो पंहिंजो कार्ड्स रखियो अची आहे पाण वटि शायदि ॾींहं ॿिनि खां पोइ राब्तो रखंदा असेंबली इजलास खां पोइ हिननि सां उनजे अंदरि पीपल्स पार्टी हिननि खे वधीक सूट कंदी एन खे त जेको आम बिज़नेस ॿार हुननि सां कनि छो त पीपल्स पार्टीअ खे मेजर बिज़नेस त करे चुकी आइन तरमीमूं ॿिया कम थी आहे रूटीन बिज़नेस में हीअ बि चाहींदा त हेॾो वसी मैंडेट आहे 186 सीट्स हुननि वटि हू हलाइनि ऐं ख़ुदि मियां साहब चाहींदो त हिकिड़े तरफ़ पीपल्स पार्टी आहे 40 सीटुनि सां हिकिड़े तरफ़ PTI आहे 35 सीटुनि सां जे हू पीपल्स पार्टी सां बि पंगो कंदो त PTI ऐं पीपल्स पार्टी मिली MQM सां मियां साहब खे उहो टफ टाइम ईंदा जो हुन सोचियो बि न हूंदो टाइम ते अॻिते ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते ब्रेक खां पोइ असां वरी डिस्कस कंदासूं इहे ई इशूज़ ऐं हाणे त नेशनल असेंबली जो इजलास बि ॿिए ॾींहुं थियणो आहे उन जूं तयारियूं मुकमिल थी वियूं आहिनि सॼो शेड्यूल अची वियो आहे उते छा पोज़ीशन वञी बीहंदी उन ते बि डिस्कस कंदासूं असां सां गॾु रहिजो नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार सिकंदर ॾिसो इहे सभु शयूं आहिनि असुलु मसइलो वरी बि वञी बीहे थो जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उहो इहो आहे त एहतसाब जो कानून तव्हांखे ख़बर आहे पीपल्स पार्टी पूरा 5 साल कोशिशि कंदी रही हिकिड़ो बिल हिकिड़ो ठहियो लॉ मिनिस्ट्री ठाहियो उन ते ॻाल्हियूं हलियूं मुस्लिम लीग नून उन ते तमामु घणियूं तरमीमूं ॾिनियूं आख़िर में जॾहिं आख़िरी सेशन हले पियो तॾहिं तक़रीबन लॻो ईअं पियो त इहो हाणे इतफ़ाक़ राय थी वियो आहे पीपल्स पार्टी केॾी महिल बि इहो बिल पेश कंदी ऐं मंज़ूरु कराए वठंदी पर न थियो इन करे न थियो जो नून मुखालफ़त कई हाणे इन क़िस्म जा जेके कानून आहिनि उहे कानून जॾहिं ईंदा ठीकु आहे नेशनल असेंबली मां त उहे पास कराए वेंदा पर उहे वरी सेनेट में अची फासी पवंदा अताणे जीअं तव्हां एहतसाब कानून जी ॻाल्हि कई इहो पाकिस्तान जो शायदि सभ खां वधीक तकरारी ऐं कंट्रोवर्शियल कानून आहे सही एहतसाब 90s जो ॾिसो मियां साहब जूं 2 हुकूमतूं मोहतरमा जूं 2 हुकूमतूं हिकु ॿई दफ़ा करप्शन में वयूं करप्शन में ठाहियूं एहतसाब रहमान बि हो मुशरफ जो एहतसाब बि हो नैब बि हो पोइ 2 ॾींहं अॻु असीं नैब ते ॻाल्हाए चुकासीं जेको नैब चेयरमैन फसी बुखारी खे जंहिं तरह सां सुप्रीम कोर्ट रिमूव कयो आहे त एहतसाब हिन मुल्क जे अंदरि सियासी बुनियादनि ते थींदो रहियो आहे हर पार्टी ॿिए बुनियाद कंदी रही आहे पीपल्स पार्टी वारनि 5 सालनि में हिकिड़ो भलो ट्रेंड बहितर विधो उहो त लुट खसूट त जाम रही पर हिक ॿिए खे पॉलिटिकल विक्टिमाइज़ न कयूं जंहिंजे करे हुन कानून तरफ़ हुनजी ज़रूरत ई कोन पई जेकॾहिं हू लूट खसूट में हीअ खां जान छुटे आहे हिननि खे ऐं बाक़ी सियासी मुखालफ़नि खे डंडो ॾियण जो मामिलो थिए हा त शायदि हुन तरफ़ वञनि हा मियां साहब वारनि खे एहतसाब जो कानून वधीक ज़रूरत आहे उहो ईअं जो हाणे कोर्ट जी उजलत तव्हां ॾिठी कोर्ट जी रूलिंग अची वई सुप्रीम कोर्ट जी ऐं जस्टिस हमदे या इन टाइप को माण्हू खणी था अचनि या मे बी शुएब सडल जहिड़ो या ख़ैर को बि ABCD त एन चाहींदी एहतसाब हाणे एहतसाब जा पैरामीटर्स जो मसइलो आहे हिन मुल्क में हिकिड़ो त एहतसाब उहो आहे रूटीन एहतसाब भई पाकिस्तान जे अंदरि अदालतूं आहिनि FIA आहे तव्हां वटि क्राइम ब्रांच आहे लॉ एंड ऑर्डर जी हिकिड़ी प्लेसमेंट आहे उन्हनि रूटीन मामलनि जे अंदरि तव्हां वञो ऐं वर्किंग कयो ऐं एहतसाब जो पुराणो कानून आहे जंहिंजे अंदरि तव्हां वटि हीअ अकाउंटेबिलिटी कोर्ट्स ऐं बाक़ी ATC जो मामिलो आहे ठीकु आहे जेको क्राइम जो मामिलो आहे ॿियो मामिलो आहे उन हिकिड़ो इहो हिकिड़ो वॾो बहस आहे हिन मुल्क में त जेको जेके कानून आम पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन जा बि आहिनि आम जेके कोर्ट्स ऐं आम जेके मीडियम्स आहिनि उन्हनि एपीलेट कोर्ट जे अंदरि था हलायूं कोई स्पेशल अलॻि हिकिड़ो बिल्कुलु स्ट्रक्चर क्रिएट न कयो नेब जे तहत हिन खे बिल्कुलु फोर्स विथ एबॉलिश करे छॾियो पर ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी 5 साल नेब खे कंहिं न कंहिं फॉर्म रखियो ऐं नेब जो कमु उन्हनि इहो रखियो जो हर दफ़े ईअं ॿुधाईंदा हुआ हाणे कुझु कंदासीं नेब चेयरमैन मटायूं को लेटर अची वियो को ॿी मामिलो अची वियो मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे 2 शयूं आहिनि या त बिल्कुलु नेब जो ई सॼो इदारो ई एबॉलिश थियणु घुरिजे वंस एंड फॉर ऑल ऐं जेका बि रूटीन कार्रवाई आहे उहो जेके आम इदारा आहिनि जेके मुल्क जे अंदरि ॿी स्टेट में हली रही आहे न कंहिं न कंहिं फॉर्म जे अंदरि छा FIO कमु नथी करे सघे छा ॿियूं जेके आम जेका पाकिस्तान जेका पुलिस डिपार्टमेंट एंटी करप्शन जा उहा वर्किंग आहे या त तव्हां इहे जेके बि एंटी करप्शन आहे FI आहे ॿियूं एक्साइज़ आहे पुलिस जी जेका आहे वर्किंग उन्हनि सभिनी खे क्लब करे हिकिड़ो को तव्हां हिकिड़ो JAT टाइप इदारो ठाहियो जेको उनखे मैनेज करे पर उन में रिप्रेज़ेंटिंग ऑल बजाए हिकिड़ो अलॻि इदारो क्रिएट कयो इहो नेब जे अंदरि वॾो बस आहे ॿियो इहो आहे या तव्हां हिकु बिल्कुलु अहिड़ो नेब ठाहियो टूथलेस जंहिंजे अंदरि का ताक़त न हुजे हिकिड़ो रिटायर्ड को जज जेको माण्हू रखी छॾियो ऐं या जीअं 5 साल पीपल्स पार्टी कमु कयो ईअं तव्हां लेटरबाज़ी हुन कराईंदा रहो ऐं टियों जेको आहे आख़िरी उहो या त बिल्कुलु तव्हां इदारो अहिड़ो एहतसाब जो क्रिएट कयो उन में तो मुल्क जे अंदरि को अहिड़ो फ्रेश थो आणियो हाणे फ़खरू भाई एॾो बहितरीनु माण्हू सभु राज़ी आहे इलेक्शन ते को राज़ी कोन थियो बिल्कुलु ज़ाहिर सिस्टम अहिड़ो आहे जो किथे न किथे कान का लेकिंग थी कान का कोताही थी इल्ज़ाम त इलेक्शन कमिश्नर ॾे आयो ऐं इलेक्शन कमिश्नर जेका बि शइ थिए थी उन में मुतसिर त कान का हूंदी आहे न त इन करे हाणे वाइद हली आहे या तव्हां अहिड़ो को माण्हू वठी अचो ईदीअ जहिड़ो
या त को इमाम काबा खे वठी अचो या कोड़ो माण्हू खणी अचो जेको बिल्कुलु कोड़ो सुप्रीम ऐं अल्ट्रा क़िस्म जो को ट्रांसपेरेंट माण्हू हुजे ऐं जेको एहतसाब करे जेको सभिनी खे क़बूल हुजे। गिवन सूरत हाल जे अंदरि कोई बि एहतसाब क़बूल हुअण जो मामिलो कोन थींदो ऐं एहतसाब कानून तव्हां राइटली पॉइंट आउट कयो इहो ईअं ई मामिलो हलंदो निशस्तनि गुफ़्तनि इहो त मूं हिकिड़ो मिसाल ॾिनो चवां थो एहतसाब कानून जहिड़ा अहिड़ा केतिरा ई बिल आहिनि जिन ते ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी के पंहिंजा तहफ़ुज़ात हूंदा मुस्लिम लीग नून चाहींदी त असां करायूं ऐं जीअं एहतसाब वारो कानून एॾी मफ़ाहिमत हुई केतिरियूं आहिनि तरमीमूं असांजे साम्हूं मंज़ूर थियूं बिल हुआ जिन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ज़रूरत हुई मुस्लिम लीग नून जी उते मुस्लिम लीग नून सपोर्ट बि कई उन्हनि वटि सादी अक्सरियत त हुई गुज़िरियल हुकूमत वटि पर उन जे बावजूदि उन्हनि हर बिल ते चाहियो त इन ते असां क़ौमी इतफ़ाक़ राय पैदा कयो बिल्कुलु जेको फेयर ट्रायल बिल आयो जिन अंदरि इंटेलिजेंस एजेंसीज़ खे जेको वायर टैप्स करण जूं ऐं ईमेल एविडेंस न त इन क़िस्म जी जेका बि कानून सादी गुज़िरियल 5 सालनि में थी उन में हिननि पाकिस्तान पीपल्स पार्टी उन इत्तेहादियुनि कॾहिं बि इहो कोन चयो त असां पंहिंजी अक्सरियत जे बुनियाद ते पास कराए वञूं उन्हनि बिलनि ते बि इहो चाहियो त क़ौमी इतफ़ाक़ राय पैदा थिए सॼो ऐवान उन जी अप्रूवल ॾिए त हाणे हिन वक़्तु मुस्लिम लीग नून 186 मेंबर आहिनि पर ज़ाहिर आहे असेंबली मां कराए सघंदा आराम सां पर वरी ज़रूरत पवंदी ऐं उन लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु ॾेखारे पई लचक पंहिंजी ऐं ॿियूं पार्टियूं बि ॾेखारनि पियूं ठीकु आहे तव्हां ॾिसो जेको सिग्नल आयो आहे केपी जी जेका स्पीकर आहिनि डिप्टी स्पीकर जूं इन जो मतिलबु सभु पार्टियूं त मुतफ़िक़ थियूं कुझु अहिड़ियूं नेशनल एजेंडा जूं ॻाल्हियूं आहिनि जीअं एनर्जी क्राइसिस आहे हिन मुल्क जे अंदरि पीस बिल्डिंग आहे हिन मुल्क जे अंदरि जेको गवर्नेंस जो क्राइसिस आहे सर्विसिस जो फुक़दान आहे ऐं कुझु ओवरऑल रूल ऑफ लॉ त उन ते त ज़ाहिर अहिड़ी का वर्किंग इन सभु मुल्क जी पार्टियूं बीहजी वेंदियूं हाणे असुलु प्रॉब्लम आहे त उन ते इम्प्लीमेंट केतिरो थो थिए उहो अलॻि मामिलो आहे जेको बिलनि वारी ॻाल्हि आहे त उनजे अंदरि मुंहिंजो ख़्यालु आहे पीपल्स पार्टी बि हुन सां कोऑपरेट कंदी हीअ बि कंदा हाणे इहो ॾिसजे त मियां साहब इहो आम रूटीन मामिलो रखे थो जेको बज़ाहिर लॻी रहियो आहे त मियां साहब केपी में बलूचिस्तान में सिंध में जंहिं तरह सां मैंडेट जो एतिराम कयो आहे तव्हां या त 2002 में सिंध में पीपल्स पार्टी नंबर 1 पार्टी मर्कज़ में पर पीपल्स पार्टी गवर्नमेंट ठाहिण ॾिनी वई ईअं वरी 2008 जे अंदरि जेको मामिलो हलियो उनजे अंदरि ज़रदारी साहिबु हिननि वर्किंग कई हुननि केपी जे अंदरि पंहिंजी जेका ANP हुनखे ऑनर कयो बलूचिस्तान हुते वर्किंग थी ज़रा उहो टर्न कोट थी सॼा त पंजाब जे अंदरि हिननि एडवेंचर कयो तव्हांखे यादि आहे गवर्नर रूल इम्पोज थियो उन खां पोइ सलमान तासीर एडवेंचर कयो उहो मामिलो बैकफायर थियो पोइ त हाणे उहो मियां साहब उहो ट्रेंड फॉलो कयो आहे PTI खे ऑनर कयो अथसि अॼु स्पीकर डिप्टी स्पीकर में अनअपोज़ बलूचिस्तान ते ॾाढो ॾिसो त गुज़िरियल 10 ॾींहंनि खां कंसल्टेशन जारी आहे हिन वक़्तु वर्किंग थी रही आहे ऐं अॼु रायवड में इजलास हो कराची जे अंदरि ख़ुदि जेको एन जो तरीक़ेकार आहे बाक़ी एॾी को शिदत त कोन्हे का त माहौल अहिड़ो आहे जो जेको बिल साज़ी जो मामिलो ईंदो ऐं नेशनल एजेंडा जी वर्किंग हूंदी उन में ही मोरल सभु दुनियूं गॾिजी वेंदियूं पाण में न उहे त गॾिजी वेंदियूं हाणे क़ौमी असेंबली जो इजलास हाणे 1 जून ते थिए पियो तक़रीबन अध खां वधीक नवां चूंडियल MNAs बि इस्लामाबाद पहुची विया आहिनि मैडम स्पीकर बि अॼु इस्लामाबाद पहुची आहे डॉक्टर फ़हमीना मिर्ज़ा ऐं उहा चेयर कंदी आख़िरी भेरो नेशनल असेंबली खे सभिनी मेंबर्स जो हलफ़ थींदो उनखां पोइ फ़हमीना मिर्ज़ा जे एज़ाज़ में अॼु जेका पार्लियामेंट्री रिपोर्टर एसोसिएशन पारां रिसेप्शन रखी बिल्कुलु अलविदाई जेको हुनखे आहे रिसेप्शन त ओवरऑल जेके हिन वक़्तु कैंडिडेट्स नज़र अचनि पिया क़ौमी असेंबली में स्पीकरशिप लाइ उन में महमूद ख़ान अचकज़ई जो नालो टॉप थियो पर चयो इहो पियो वञे ॿुधाए पियो त महमूद ख़ान अचकज़ई इनकार करे छॾियो अयाज़ सादिक जो नालो बचे अयाज़ सादिक जो बि नालो आहे सुमेरा मलिक जो सुमेरा मलिक उहो डिप्टी स्पीकर लाइ शायदि नालो सुमेरा मलिक जो आहे पर अयाज़ सादिक आहे उन खां सवाइ खुरम दस्तगीर जो नालो बि कुझु हल्कनि मां अचे पियो त ओवरऑल मुस्लिम लीग नून मां त ज़ाहिर आहे हू चाहिनि इहे पिया त उहो बलूचिस्तान मां KP मां सरदार यूसुफ जो नालो बि आयो पर उनजी मुखालफ़त लॻी पई आहे पार्टी में त हाणे वज़ीर आज़म पंजाब मां स्पीकर बि छा तव्हांखे लॻे थो त पंजाब मां ई ईंदो त हिन वक़्तु नून खे थोरी सरसी आहे त हिन वक़्तु अॼु जे ॾींहं में ज़ाहिर प्रेसिडेंट सिंध मां आहे त अगरि प्राइम मिनिस्टर पंजाब मां अची वियो अगरि मां ॻाल्हायोसीं रिटन त आहे कोन अनरिटन आहे हिकिड़ो कन्वेंशन आहे हिकिड़ी त स्पीकर खणी सघंदा पंजाब मां छो त इहो प्रॉब्लम आहे हुननि जी स्पीकर लाइ वॾो मूड हो ऐं वॾी ख़्वाहिश ई लाइबेक सूमरे लाइ सूमरो साहिब जन हाराए विया ऐं गोसल शाह साहिबु हुजनि हा त शायदि गोसल शाह जे लाइ रोल हुजे हा ऐं ज़ाहिर सिंध मां त अहिड़ो को माण्हू आयो कोन ऐं बलूचिस्तान मां बि ख़ुदि प्रॉब्लम में लॻा पिया आहिनि अचकज़ई साहिबु कयो इन करे जो हीअ जेको स्पीकरशिप आहे उनजे अंदरि एतिरी वॾी इंटेंसिटी आहे वर्क आहे ऐं एॾो वॾी ज़िम्मेदारी आहे जो अचकज़ई जहिड़ो जेको पॉलिटिकल माइंड आहे उहो एॾो जेको लिबोरियस कमु आहे शायदि करण खां हिचकिचाए थो ऐं हुनजो ॿियो किरदारु हूंदो ॾेई वेठी पंजाब जे अंदरि जेके माण्हू आहिनि हाणे उनजे अंदरि मियां साहिब जे वटि ॿुधण में ईंदो त टीम हुन कुझु फाइनल कई आहे पर कुझु शयुनि जे बारे में हू बिल्कुलु अञा ताईं हाणे इन मां अंदाज़ो लॻायो त मियां साहिबु हिन दफ़े बिल्कुलु प्री डिसाइड एंड डिटरमाइंड आहे
हू कंसल्टेशन जे ज़रिए वञी रहियो आहे ऐं काफ़ी शयूं तब्दील कंदुसि बलोचिस्तान हुकूमत जे अंदरि जेका ॻाल्हि ॿोल थी रही आहे ख़ुदि पंजाब जे अंदरि सवाइ 2-3 डिसीशन क्लियर आहे हुननि वटि हिकिड़ो इहो क्लियर हो पाण प्राइम मिनिस्टर थींदा 3rd टाइम प्राइम मिनिस्टरशिप जो बैन बि कोन्हे ॿियो इहो क्लियर हो त शहबाज़ शरीफ़ जन 3rd टाइम वरी CM थींदा कुझु वज़ीर मशीर हिननि क्लियर कया आहिनि पर कुझु खे मसइलन कुझु जे बारे में त चौधरी निसार होम मिनिस्टर पियो थिए कुझु पिया चवनि ख्वाजा आसिफ़ पियो थिए कुझु वटि इहो आहे त बिल्कुलु इहे ॿई न थींदा कादर बलोच थींदो हाणे इन जो मतिलबु आहे त उते बि थोरी वैर टग ऑफ वार आहे उहा कंहिं जाइ ते पहुचंदी स्पीकर जो मुंहिंजो ख़्यालु अॼु या सुभाणे ताईं हू को न को अनाउंसमेंट ॾींदा ऐं हुन में मोस्ट लाइकली स्पीकर शायदि हिन पंजाब मां पिया आणनि हाणे नालनि जो हुन में प्रॉब्लम आहे त केरु आहे मुस्लिम लीग नून पंहिंजो स्पीकर जेका तव्हां ॻाल्हि चई त उहो को प्रॉब्लम न आहे छो जो अॻिते हू ॾिसनि इहो पिया त ऐवान सदर ख़ाली थियो त ऐवान सदर जे अंदरि अचकज़ई खे विहारे छॾींदा जे अचकज़ई साहिब न विहारियूं त गोसली शाह खे विहारींदा गोसली शाह खे न विहारियूं त नवाब सरदार मुमताज़ अली खान भुट्टो आहे हुनखे विहारे छॾींदा त कई अहिड़ा माण्हू आहिनि जेके नंढनि सूबनि मां कोटा सूमरो साहिबु आहे छो जो सूमरो साहिबु मीराणी साहिबु आहे शबान मीराणी कुझु मुल्क जे अंदरि अहिड़ा इहे सोल्स आहिनि अहिड़ा माण्हू आहिनि जिन जे बारे में एतिरी रिस्पेक्ट आहे जो बिल्कुलु न करप्शन में इन्वॉल्व न ॿिए मामले में ऐं न दुश्मन खे छा चइबो आहे भउ न दोस्त खे आसरो त बसि उहो हिकिड़ो सिंबॉलिक हुननि जूं मानाऊं आहिनि ऐं हुजनि था माण्हू ज़बरदस्त आहिनि सूमरो साहिबु अची वियो त को नवाज़ शरीफ़ खे को ख़तरो कोन्हे न लॻे छा पियो ज़ाहिर पाण जेका ओवरऑल वायुमंडल आहे मुल्क में सियासी जीअं अॼु KP में असां ॾिठो त अनअपोज़ अची वियो स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर तव्हांखे लॻे थो मियां साहिबु को अनअपोज़ अची सघे थो हाणे जेको हुननि अॼु जेको हुननि KP में मान ॾिनो आहे तहरीक इंसाफ़ खे हा हाणे इहो प्रीएम्प्टिव स्ट्राइक आहे हाणे मां इन ते अचणु चाहियो तव्हां मुंहिंजो सुवाल मुंहिंजो जवाबु मूंखां हथु खसे वरितो अॻ में तव्हां ॾिठो त मियां साहिब जी जीअं क्लियर ॻाल्हि थी त क़ौमी असेंबली त PTI जावेद हाशमी स्पीकर जे लाइ ऐं डिप्टी स्पीकर लाइ मुनज़ हसन ऐं पंहिंजी टीम अनाउंस करे छॾी अॼु ज़ाहिर हुननि वरी हुन ते काउंटर अटैक इहो कयो जो KP जे अंदरि हुननि असद कैसर ऐं जेको डिप्टी स्पीकर हो ऐं ख़ुदि क़ाइदेवान जे लाइ हिकिड़ो माहौल अहिड़ो उते जोड़ियो आहे जंहिं त ज़ाहिर हू हाणे इन जो मतिलबु उहा ॻाल्हि त कामयाबु थी त मियां साहिब खे हाणे इमरान ख़ान हिकिड़ी जेस्चर ऐं हिकिड़ी गुडविल तौरु हिते ज़ाहिर सीटूं एतिरियूं आहिनि कोन ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी PTI MQM ॿिया सभु माण्हू मिलनि त मियां साहिब खे त कोन था करे सघनि सिंपल मेजॉरिटी आहे 186 वोट्स आहिनि पंहिंजा सिंपल सिधा PML जा इन जो मतिलबु जेके चाहिनि त इहो हाणे इहो इमरान ख़ान ते आहे त इमरान ख़ान अगरि गुडविल जी पॉलिटिक्स कंदो छो इमरान ख़ान खे गुडविल रखणी पवंदी KP जे अंदरि गुडविल रखंदो त KP जे अंदरि गुडविल मियां साहिब बि ॾींदा त इहो मोस्ट लाइकली आहे पीपल्स पार्टी त बिल्कुलु मूं तव्हां अॻु में अर्ज़ु कयो त हू त तयारु वेठा आहिनि ऐं हू पुराणो कर्ज़ु बि आहे हुननि ते गिलानी साहिब वारो लाहिणु चाहींदा हाणे PTI वारो मामिलो हिन अॼोके वाक़े खां पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे शाम राति ताईं या सुभाणे ॻाल्हि क्लियर हूंदी त मोस्ट लाइकली नथो चई सघिजे अञा कुझु मामला थींदा पर लॻे ईअं पियो त मियां साहिब अनअपोज़ थी वेंदा अच्छा वरी अची मामिलो मुंझंदो जेको उहो अपोज़िशन लीडर आहे नेशनल असेंबली में ऐं हुन मुल्क में मुख़्तलिफ़ राय हलनि पिया कंहिंजो इहो चवणु आहे त इमरान ख़ान आहे हुन लाइ लॉबिंग थिए पई MQM शायदि राज़ी करे वठनि पाण पहिरीं प्रोग्रामनि में बि डिस्कस कयो पर जेका अहम ॻाल्हि आहे उहो तहरीक इंसाफ़ जी तर्जुमान डॉक्टर शीरी मज़ारी हाणे क्लियर करे छॾियो आहे त असां MQM सां को बि इतिहाद न कंदासीं का बि ॻाल्हि ॿोल न कंदासीं अपोज़िशन लीडरशिप लाइ त हुन लाइ हाणे लॻे ईअं थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी लॉट हासिल करण में कामयाबु थी पर अता हिकिड़ो ॿियो पाको हिंद जो अज़ीम रहनुमा आहे शेख रशीद अहमद जेको PTI जो हू त हुनजी अकेली तंज़ीम आहे पाकिस्तान अवामी लीग मुस्लिम लीग उन अकेली सीट आहे अकेलो माण्हू आहे पर ख़ान साहिब जो चए थो त मां नंबर 1 इत्यादी आहियां ऐं ज़ाहिर आहे हुन सीट खई आहे हुन जूं ॻाल्हियूं आहिनि हुन राति जो मूं ॿुधो पिए कंहिं जाइ ते इहो फरमायो पिए त इमरान ख़ान सां अॼु मिलणु पियो वञे हुनखे इहो रायो ॾींदो त ख़ान साहिब तव्हां रुॻो उसूल परस्ती जी सियासत छॾियो जेका जंहिं अंदाज़ में ॻाल्हाईंदो आहे त पीपल्स पार्टी ख़ुदि राज़ी आहे उनखे राज़ी करे सघूं था तव्हांखे असीं कयूं अपोज़िशन लीडर उलट कहाणी आहे ज़ाहिर आहे इमरान ख़ान जो कद काठ हेॾो वधियो आहे ऐं जेको मामिलो हूंदो ज़रदारी साहिब बि कोन्हे हेॾां पोइ पीपल्स पार्टी बि इहो चाहींदी त हाणे या त अहिड़ो को मामिलो कजे हाणे इहो था ॻाल्हायूं पाण थोरो मीडियम टर्म जी ॻाल्हि आहे 1.5-2 सालनि जी त नवाज़ शरीफ़ खे काउंटर करण जे लाइ त हिकिड़ी अहिड़ी पॉलिटिकल ऐं हिकिड़ी पावरफुल ऐं हिकिड़ी पॉपुलर फोर्स जो हथु कजे उहा PTI आहे उन्हनि सां क्लब कजे जीअं अगरि काफ़ सां उन्हनि मुआदो ठाहियो PMLQ सां ही ॿई वर्किंग करे गिल्ड करे काफ़ी मुखालफ़त ॾेई सघनि था उनजे लाइ हाणे इहो सुवालु हूंदो जेको तव्हांजो असुलु सुवालु आहे त छा पीपल्स पार्टी कुर्बानी ॾींदी त PTI खे ॾिए या हू ॾींदा जे न ॾियनि त बि सिंपल मेजॉरिटी सां ज़ाहिर आहे MQM हिननि सां गॾु हूंदी ऐं पीपल्स पार्टी पाण मिली क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ वारो उहिदो खणी सघनि था ख़ुर्शीद अमन शाह जे लाइ को रस्तो में का रुकावट कोन्हे का पर हाणे इहो अगेन जोड़ तोड़ कंदी हाणे इहो वरी ज़रदारी साहिब जी गेम पॉलिटिक्स आहे उन जे वर न चढ़ी वञे अदरवाइज़ क्लियर आहे पीपल्स पार्टी गेम त तॾहिं करे जॾहिं हू मीसा खे जमहूरियत खां मुंहुं मोड़णु चाहे
छो त मीसाक जमहूरियत तहत हिकिड़ी शइ तय थी त हिक ॿिए जे मैंडेट जो एतिराम कबो ऐं टकरा जी सूरत हाल पैदा न कबी, हिक ॿिए जूं टंगूं कोन छिकींदासूं। त हाणे पीयूष पार्टी त ज़ाहिर आहे जेकॾहिं अपोजिशन लीडर पीयूष पार्टी जो थिए थो त पीयूष पार्टी उन तरीक़े सां त तनक़ीद कोन कंदी मुस्लिम लीग नून ते। जीअं मुस्लिम लीग नून ते तनक़ीद हुई त उहा फ्रेंडली अपोजिशन रही अता आहे उन 5 में साल। ॿी कोशिशि आहे न, हाणे त माना ॾिसो हाणे ही त ज़रदारी साहब पार्टी रीऑर्गनाइज़ कंदा, पंजाब ऐं केपी मां वाज़े थियो त इमरान ख़ान वाज़े अक्सीरियत सां वॾो पॉपुलर मैंडेट ऐं वोट आहे बट अञा वधंदो ऐं न पर इमरान खे अॻियां करे ई त मुस्लिम लीग नून खे तमामु इहा ग़लती हा इहे कंदा त पोइ ख़ुदि सवाल बि ईंदो त पीपल्स पार्टी जो सर्वाइवल किथे आहे। छा मुल्क जी जेका नंबर 1 पार्टी उहा हाणे वोटनि में नंबर 2 थी वई, छो त हीअ जेको वोट ECP जारी कया आहिनि त उन में नंबर 2 पार्टी PTI आहे, त माना त हाणे उहो उहिदो बि ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी जो सिंबॉलिक उहिदो आहे, कॾहिं कंप्रोमाइज़ करणु न चाहींदी। इहे ख़्वाहिशूं हलंदियूं मार्केट में, थ्योरीज़ ईंदियूं, पर इहो पॉसिबल न आहे। इन करे पीयूष पार्टी त पोइ यानी कि असेंबली में फर्स्ट ते मुस्लिम लीग नून क़ाइदे अवान उन्हनि जो वेठो आहे, अपोजिशन लीडर आहे तहरीक इंसाफ़ जो, यानी कि इन करे हाणे जेको तव्हांजो पहिरीं SMS ॻाल्हायोसीं, इन करे ई ज़रदारी साहब MQM ते हल्को रखी वेठो आहे त MQM वरी बि हुजे, छो MQM वरी सुभाणे सियासत में हुननि जो ब्रेक जो जे हूंदी त अपोजिशन लीडर में आसानी थींदी। नाज़रीन असां सां गॾु रहिजो, अचो था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सिकंदर, सभिनी खां अहम इशू जेको अॼु आहे मार्केट में, उहो आहे बलोचिस्तान में हुकूमत सादी वारो मामिलो। रायमंड में मियां नवाज़ शरीफ साहब वटि बलोचिस्तान सां लाॻापियल जेके बि मेंबर्स आहिनि, तक़रीबन जेके मुस्लिम लीग नून या ॿिया जेके इतिहादी आहिनि उन्हनि जा, उहे हिन वक़्तु इजलास जारी आहे। पाण ज़ाहिर आहे 2-3 कलाक अॻु में प्रोग्राम रिकॉर्ड करणो थो पए, इन करे जेसीं पंहिंजो प्रोग्राम एयर थींदो त उन बाबति फाइनल शइ शायदि अची वञे। पर हाणे उन में महमूद ख़ान अचकज़ई बि मौजूदु आहे, डॉक्टर मालिक बलोच बि मौजूदु आहे, हासिल बिज़न जो बि मौजूदु आहे, मुस्लिम लीग नून जा जेके 2 उम्मीदवार आहिनि चंगेज़ मरी ऐं सनाउल्लाह ज़हरी, उहे बि मौजूदु आहिनि। ॻाल्हि ॿोल थिए पई, इम्कान त घणो करे त लॻनि इहे पिया त डॉक्टर मालिक ई फाइनल चॉइस हूंदी मुस्लिम लीग नून जी या जेके बि उते इतिहादी आहिनि उन्हनि जी, छो त जेके इतलाह मुस्लिम लीग नून जा आहिनि उते जेके चूंडियल मेंबर आहिनि, जेका पार्लियामानी पार्टी आहे, उहा बज़द आहे अञा ताईं त जेको चीफ मिनिस्टर आहे उहो मुस्लिम लीग नून जो हुजणु खपे, ॿिए कंहिंखे न ॾियणु खपे। अथा इहो बिल्कुलु तव्हां सही त ॻाल्हि पॉइंट आउट की तज़ाद एतिरो हो जो PMLN जे अंदरि रैंक्स में सनाउल्लाह ज़हरी ऐं कादर बलोच कमु शुरू कयो, पोइ ख़बर पई त चंगेज़ मरी जेको नवाब मरी जो पुटु आहे उहो हुनजो नालो बि हो। पोइ वरी मामिलो घुमंदे फिरंदे आयो त बाबा जान जमाली जेको आहे जमाली साहब जी फैमिली जो उहो मामिलो हूंदो। वरी साले भूतानी जी ॻाल्हि पे बि थी, कई लॉबीज़ हुयूं हुते सरगर्म, पर वरी बाद में विच ते तव्हां ॾिठो त अचकज़ई साहब ऐं जेको नेशनल पार्टी जो आहे क़यादत बिज़न जो फैमिली डॉक्टर मालिक बलोच, मियाँ साहब जी 5 सालनि में ज़बरदस्त अंडरस्टैंडिंग रही हिन सां। APD में प्लेटफॉर्म ते गॾु बि आहे, बाइकआउट में बि आहे, ऐं हुननि मियाँ साहब खे जेको स्ट्रेटेजिक डेप्थ एन त बिल्कुलु ज़ीरो हुई न बलोचिस्तान में। हिननि माण्हुनि जे ज़रिए मियाँ साहब मूव कंदो रहियो सियासी तौर ते, हिकिड़ो पैराशूट तौरु। ऐं पोइ हाणे मियाँ साहब हुनखे डिसऑनर न पे करणु चाहियो। अचकज़ई साहब हिनखे क्लियर ॿुधायो आहे त हू सनाउल्लाह ज़हरी ठीकु माण्हू कोन्हे, ऐं जेको हू आहे चंगेज़ मरी उहो ख़ुदि पीउ सां ठीकु कोन्हे। सही। सो तव्हां इहो ख़्यालु लाहे छॾियो त हैरबियार ऐं बाक़ी जेके शिदत पसंद आहिनि, जेके पहाड़नि ते चढ़ी विया आहिनि, पहाड़नि था लाहे तव्हांजे बंगलनि में वठी ईंदा या मामला सेटल कंदा कोर्टनि में, इहो पॉसिबल कोन्हे। जमाली साहब खे को आसरो ॿियो मिलियो आहे, मे बी का ॿी कहाणी ते ठहे, हॉकी फेडरेशन वग़ैरह जो हल्को फुल्को छो थोरो टाइम कश्मीर कमेटी मौलाना फज़लुर रहमान वारी उन उम्मीदवार थी पियो। हा त पोइ जेका हाणे असुल ॻाल्हि आहे त ॾेई वठी वञी मामिलो बीहंदो। इहो जेको तव्हां रायवंड में इजलास ॿिया उन मालिक बलोच ते इक्तफ़ा थियण जो ज़्यादा आहे। मियाँ साहब अॼुकल्ह अचकज़ई साहब जे सॻे धागे में ऐं बिज़न जे साहब जे सॻे धागे में घणो आहे। सॻो धागो त मुकमल न चइजे, उनजी ॻाल्हि ॿोल ॿुधे थो। मियाँ साहब इहो नओं हिकिड़ो फॉर्म आहे जेको नई सियासत आहे। मुल्क जी तक़रीबन सॼी क़यादत जेके दानिश्वरनि असांजा लेखक आहिनि, रज़ी निगार आहिनि, उहे सभु उहे बि ख़्याल जाइनि त मालिक बलोच। रीज़न आहे हिकिड़ो त मालिक मिडिल क्लास जो माण्हू आहे, सरदार कोन्हे, ऐं इहे जेका रवायती ब्लैकमेलिंग आहे बलोचिस्तान जे अंदरि, बलोचिस्तान जी सियासत तब्दीली नथी थिए। हर साफ़ सुथरो मिज़ाजनि, हिकिड़ो तहमुल मिज़ाज माण्हू आहे। ऐं जेके अच्छा मां हिकु ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणु पई चाहिए, 70 जे इलेक्शन में हई बलोच चैलेंज कयो 2-2.5 सीटूं तॾहिं 70 इलेक्शन बलोचिस्तान, त उन वक़्तु उन खईं। इन जो मतिलबु आहे 70 में 40 साल बि मिडिल क्लास लाइ ऐं हिकिड़े ग़रीब माण्हू लाइ प्रोविजन बलोचिस्तान में हो। अॼु इहो छो बिल्कुलु इहो हिकिड़ो बईदिल ख़्यालु आहे त उते मुमकिन ई न आहे का तब्दीली। त मालिक बलोच जो नालो आहे, उन तब्दीली जो हिकिड़ो मज़र आहे, माण्हू ॾिसंदा तब्दीली थी सघे थी। ऐं हिन बाक़ी जेका इहा ब्लैकमेलिंग आहे उन मां जान छुटी सघे थी। ऐं हिकिड़ो मॉडरेट माण्हू आहे, हू ॻाल्हाए बि सघे थो सभिनी धुरनि सां। धुरियूं कहिड़े आहिनि, हिकिड़ा उहे आहिनि, ॿियूं धुरियूं उते जेके एक्सट्रीमिस्ट आहिनि उहे त ख़ुदि पाकिस्तान मिलिट्री बि आहे जेको ऑपरेशन हले थो। टियों धुरियूं आहिनि
आहिनि जेके सरदार जेके हे NFC पोस्ट NFC में जिन अरबे रुपया खाधा आहिनि बिल्कुलु। उहे बि त वॾे में स्टेक होल्डर्स आहिनि न। सॼो इल्ज़ाम थो अचे बलोचिस्तान जे बाबति जेके विढ़नि पिया पहाड़नि ते या मिलिट्री ते जेके टियां विच ते माल वेठा था खाइनि उहे ख़ुदि बि नथा चाहिनि। उहे चाहिनि था अहिड़ो जंगो जिदाल हुजे कैफ़ियत ख़राबु हुजे गवर्नेंस जो मामिलो हुजे ॿियूं शयूं हुजनि ऐं हुननि जो धंधो पियो हले। ऐं उहे चाहिनि था अहिड़ो माण्हू अचे जेको असां वांगुरु खाओ पीओ वारो हुजे। पर जेकॾहिं ही मालिक आयो बलोच त उहो बाक़ाइदा काफ़ी कमु कंदो। बलोचिस्तान जी नंढी आबादी आहे 1998 जी सेंसस में कोई 7.5 मिलियन 75 लख आहे वधी हूंदी 1 करोड़ आबादी ॿुधूं था। 1 करोड़ खे कैटर करणु कोई मसइलो कोन्हे को। रवायती तौर ते बलोचिस्तान पीसफुल बि रहियो आहे। ही त हिन मामले में गवर्नेंस इशू ठीक थी सघनि था। ॾिसो आवाम जी ॻाल्हि रुॻो कोन्हे हुते जेतिरो अमल दख़ल आहे मुख़्तलिफ़ इदारनि जो उहो उन खां पोइ जेके चिचरियल लाश था मिलनि उन जो इशू आहे गुम थियल माण्हू समूरा इदारनि जे हवाले सां आहिनि न। त इहो जेको इदारनि सां मालिक बलोच लाइ त वॾो हिकिड़ो इम्तिहान हूंदो जेको गुज़िरियल 10-15 सालनि खां जेको आवाज़ पियो उथारे एहतजाज पियो करे मालिक साहब खां वधीक मियां साहब जो इम्तिहान हूंदो। ऐं मियां साहब जे बारे में जेका हिन वक़्तु मार्केट में थी रही आहे त आर्मी सां अॼुकल्ह फ्रेंडली आहे। आर्मीअ सां पहिरियों टसल बलोचिस्तान जे शक्ल में उभरी साम्हूं आयो आहे। मियां साहब जो फेवरेट कैंडिडेट अख्तर मैंगल उनखे एजेंसीज़ इदारनि बिल्कुलु ईअं धोई छॾियो बलोचिस्तान। ठीकु आहे। उन खां पोइ नंबर 2 मियां साहब चाहे थो त अहिड़ो मामिलो जीअं तव्हां था चओ त सियासी हल कढिजे इन्हनि धुरनि खे माइनस कजे लाश करणु बंदि थियनि ऑपरेशन बंदि थिए। तव्हां सम्झो था सुप्रीम कोर्ट जेको एॾो वॾो एक्शन वरितो ऐं सुप्रीम कोर्ट जे एॾनि नोटिस जे बावजूदि जॾहिं सुप्रीम कोर्ट जे नोटिसनि ते असांजे इदारनि जा सरबराह अची बीठा हुआ सुप्रीम कोर्ट जे अॻियां ऐं सुप्रीम कोर्ट गुम थियल माण्हू जो एॾो वॾो नोटिस वरितो उन जे बावजूदि उहे माण्हू अॼु ताईं ज़ाहिर न आहिनि थिया। मियां नवाज़ शरीफ़ वटि का एॾी जादू जी लठ आहे त उहो एॾो असरु विझंदो जो गुम थियल माण्हू सभु अची वेंदा। ख़ुदि पाकिस्तान आर्मी जेका आहे उहा बि त सोल्यूशन चाहिणु चाहींदी न। वार में इहा सॼी वार रिलेटेड हिकिड़ी त वार हली पई मथी उहा बंदि थिए। हे कुझु मामिलो बलोचिस्तान वारो जेका बलोचिस्तान में त वार इन ॻाल्हि खां त इनकार कोन्हे न त बलोचिस्तान में जेका हीअ बेचैनी आहे जेका शयूं पैदा थियूं आहिनि उहे परॾे ई हथ मुलविस आहिनि हुते ऐं उहे असांजा ख़ुदि बलोच जेके परॾे खां वधीक पंहिंजा करतूत जेके असांजा आहिनि पंहिंजे इदारनि जा ख़ुदि पंहिंजे इदारनि जे अंदरि जिन खे परफॉर्म करिणो हो गवर्नेंस जा ॿिया मामला उहे बुरा आहिनि। अच्छा उन मियां साहब हिकिड़ी सुठी फटिया करे सघे थो। हिकिड़ो त उनजो स्ट्रॉन्ग बैकग्राउंड आहे। आर्मी सां हमेशह तव्हां ॾिठो त हिकिड़ी स्ट्रॉन्ग पॉइंट हली वेंदो आहे। नंबर ॿियो हू वाइदो कंदो रहियो आहे जीअं KP जे अंदरि इमरान ख़ान चए पियो त मां अमन आणींदुसि ईअं मियां साहब लाइ बि चैलेंज हूंदो त मालिक बलोच भाई अचकज़ी वग़ैरह सां मिली बाक़ी बलोच रहनुमाउनि सां ॿियो साहिल ऐं वसाइल बलोचनि जो हिकिड़ो पसंदीदा नारो आहे त साहिल ऐं वसाइल जेके आहिनि उन ते असांजो हक़ हुजणु खपे। गवादत ॾेई छॾियो चाइना खे तव्हां छा गवादत चाइना खां वापसि वठी तव्हां बलोचनि जे हवाले कंदो। साहिल ऐं वसाइल जेके आहिनि उहे त यूटिलाइज़ थींदा आहिनि। साहिल ऐं वसाइल खे तव्हां छा कंदा सॼी ज़िंदगी रखंदा या उनखे यूटिलाइज़ कबो। उन प्रॉब्लम इहो आहे बलोचनि जो था चवनि त बाबा जिन जा असांजा आहिनि न त असां सां ॻाल्हायो फेयर शेयर हुजे। हिकिड़ो त रॉयल्टी जो इशू आहे कंट्रीब्यूशन जो इशू आहे ॿियो हिते ओनरशिप जो इशू आहे धारियो अचे थो उन्हनि जे वोट जो इशू आहे सेटलमेंट जो शेयरियत जो इशू आहे। इन्हनि मामलनि ते सेटलमेंट कढी त मियां साहब जेको बिज़नेसमैन आहे जॾहिं मियां साहब पोएं दफ़े हो हिन मियां साहब गवादत जी गेम बिल्कुलु आसमान ते पहुचाई उहा ज़मीन ते अची वई आहे। हाणे मियां साहब चाहींदो त गेम मथे थिए न उहा कीअं हेठि ईंदी। बाक़ी जेको वसाइलनि जो मामिलो आहे वोट जो हक़ तव्हां ॻाल्हि था कयो जेको धारियो अचे थो त पोइ इहो इशू त वॾो कराची जो इशू आहे हर जाइ ते ईंदो। ठीकु आहे न त छा इन में हथु पेंडोरा बॉक्स में मियां साहब हथु विझणो पवंदो। ॾिसो था हीउ जेको पाकिस्तान जे अंदरि जेको ॾिसो कराची जो मसइलो त हल करिणो आहे। कराची जो इहो कराची अगेन साहिल सां ऐं वसाइल सां जुड़ियल आहे। इहा बिल्कुलु पाकिस्तानी पटी आहे जेका जीवानी खां वठी वञे थी। तव्हां महांगाई वारो मसइलो हल कंदो तव्हां लोड शेडिंग वारो तवानाई वारो इशू हल कंदो तव्हां दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग वारो इशू हल कंदो तव्हां मुल्क मां। अच्छा इन जो सिंगल लाइन जवाबु आहे जॾहिं रियासतदारी हूंदी आहे हुकूमत हलाइबी आहे उन वक़्तु प्रायोरिटीज़ न ठाहींदो तव्हां हिकिड़े वक़्तु मल्टीपल इशूज़ खे मल्टीपल मामलनि खे हथु विझंदा। उहे करणु खपनि जेके ॻाल्हियूं असां सम्झूं त वाक़ई हल थींदियूं आवाम खे जीअं ख़्वाब ॾेखारे त हीअ सभु मसइला असां हल कंदासूं। मुंहिंजे ख़्याल में 5 सालनि जो हिकिड़ो दौरु आहे ऐं 5 सालनि में एॾियूं शयूं मुमकिन कोन्हे। भले मियां साहब दावाऊं करे पर जीअं बिजली जी पाण ॻाल्हि कई त जॾहिं अपोज़िशन में वेठो आहे पीपल्स पार्टी हुकूमत में हुई त उहो घोड़ा हूंदी त पीपल्स पार्टी तबाही करे छॾी। हाणे मियां साहब पाण चयो थो त बिजली जो मसइलो नेशनल क्राइसिस आहे उनखे जेको बि ईंदो द मूमेंट तव्हां अचो था हुकूमत ऐं हाणे पाण चयो आहे त बादशाह दासू डैम उठाइण वारा यानी की पीपल्स पार्टी एफर्ट कई पंहिंजी हुकूमत में उनजो फल जेको ईंदो सो हीअ हुकूमत बि खाईंदी। जेको ख़्वाब वारी ॻाल्हि तव्हां कयो था न सियासत में त ख़्वाब हूंदो
हू तव्हां मार्टिन लूथर किंग वारी आई हैव अ ड्रीम ॿुधी आहे ऐं चेंज ऐं ड्रीम ओबामा हिन मुल्क जे अंदरि हमेशह जेका इनकरेज कंदी आहे सियासत में इन शइ में उहा तव्हां को ख़्वाब को ड्रीम का तब्दीली जी ॻाल्हि कंदा। अच्छा उन खां पोइ हिकिड़ी सियासतदारी जो मामिलो हिकिड़ो रियल बुनियादनि ते ही इफर्ट ज़रूरु कंदा। पोएं दफ़े जो गवादर तव्हां बि विया हूंदो ऐं 5 साल जो गवादर हाणे को गवादर मियां साहब सां कुझु फ़र्क़ु त पवंदो। हाणे मियां साहब जादू जी का छड़ी कोन्हे पर हिकु इफर्ट करे सघे थो। हीअ जेका कंसल्टेशन अॼु थी रही आहे रायबरेली में बलूचिस्तान जे मामले में ऐं सॼो ॾींहुं हलंदी रही आहे ऐं 10 ॾींहं खां फ़ैसिलो न पियो थिए सॼो मामिलो उनजे नतीजो राति ताईं अची वेंदो ऐं सुभाणे पाण ते कोशिशि कंदासीं त ॿीहर डिस्कस कयूं ऐं होपफुली जीअं असीं सोचूं पिया त मियां साहब ते सोचींदा हुजनि अदरवाइज़ पर हूअं लॻे ईअं पियो त काफ़ी अॼुकल्ह हुननि जी उमेदु करे सघिजे थी त डॉक्टर मालिक जी लास्ट चॉइस हूंदी मुस्लिम लीग नून ऐं उन्हनि जे इत्तेहादियुनि जी। इन ई लफ़्ज़नि सां प्रोग्राम जो टाइम वधी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में जेको पंहिंजो मुक़ररु टाइम आहे उन खां इन करे इजाज़त वठूं पंहिंजे नाज़रीन खां। नाज़रीन सुभाणे ॿीहर गॾु हूंदासीं हुन प्रोग्राम में साॻे टाइम ते तेसिताईं असांखे ॾींदो इजाज़त। अला वाही।